वालेकुम दोस्तों, जाली मदद केड़ा हाल खुश आयो तबे ठीक है। सब अमन अमान जियं त अज मां तव्हांजे पंहिंजे यूट्यूब चैनल में हाज़िर थियो आहियां हिकु सिंधी कार्ड सिखण लाइ। नंबर 1 त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं तव्हांखे हर नओं वीडियो मां अपलोड कयां त पहिरीं नोटिफिकेशन तव्हांखे पुॼी सघे। अचो दोस्तों, वधीक हवाला करण खां बहितर आहे त पंहिंजो कमु स्टार्ट कयूं। असांजो कमु बि थींदो, टाइम बि पास थींदो ऐं तव्हांखे सम्झाए बि सघंदुसि। दोस्तों, हाणे नालो आहे घोट जो अबरार अली। के साईं अबरार अली लिखूं था असां। अबरार अली जिसकाणी साईं लिखजी वियो। साईं वलदियत अथसि हिनजी रहम अली जिसकाणी। दोस्तों हलो था हाणे पाण वलदी जी तरफ़ सां लिखूंसि था रहम अली जिसकाणी साईं, सॉरी जिसकाणी, जंहिंजी शादी आहे अल्हम्दुलिल्लाह, जंहिंजी शादी आहे। ठीकु आहे दोस्तों, शादी आहे त हिनखे थोरो सेटिंग करे वठूं था 5 मिंट बसि। सिर्फ़ु देरि कोन था कयूं, पाण देरि न आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे पाण हिनखे थोरी सेटिंग कयूं, लाइन में अंदरि विहारियूं त जीअं पंहिंजो कार्ड फिक्स थी वञे, डिज़ाइन में अची वञे। दोस्तों हिन सेटिंग थी वई आहे, हिन पासे थी वई आहे। ठीकु आहे, तो हिनखे पाण मथे कंदासीं, छो जो नाला हिनखे काफ़ी आहिनि लिखणा, उहे पाण खे सेटिंग वठणी आहे। हिकु सुनत तौर बि आहे, हिकु घोट जी शादी आहे, हुन लाइ थोरो पाण हिन जी सेटिंग मथे कंदासीं त जीअं सभु नाला आराम सां अची वञनि। हाणे थोरो हिनखे बि मथे कंदासीं त जीअं पंहिंजा सभु नाला लिखिजी सघनि। थोरो अञा नंढो कंदासीं। फ़िलहाल हिनखे हाली तव्हां कढूं था, वरी बाद में हिनखे लिखंदा हिते। नालो आहे घोट जो सुनत तौर जो, उहो पाण खे ऐड करिणो आहे हिते। उनखे हाणे हे कटींदासीं। फ़िलहाल हिनखे छॾियूं था, हिते था कयूंसि। ऐं अली नवाज़ जिसकाणी जे सिकी लधे भाइटे, सिकी लधे भाइटो लिखूं साणे पाण ते भाइटे। ठीकु, सिकी लधे भाइटे। पोइ हिनखे थोरो डिप्लीट करे हिनखे मथे जेका लाइन आहे सिकी लधे वारी, हुनखे पाण हिकु माना अलॻि रूप में ॾींदासीं, छो जो हिनखे इलाही ड्रिगी लाइन थी वई आहे। हिनखे पाण हितां हाणे कटींदासीं, हे पंहिंजो माना अलॻि थी वियो आहे। हिनखे हाली सेटिंग था वठायूं हिन सिकी लधे खे। ठीकु आहे दोस्तों, तो हिनखे पाण ज़ूम करे हिनखे सुठे नमूने सां पंहिंजी जेका जी सेटिंग आहे उहा माना मुकमल करे बक़ाइदा नालो जेको आहे घोट जो, उहो पाण हेठि सुठे अखरनि सां लिखंदासीं त जीअं घोट जो नाले बि वाज़े थी वञे ऐं वलद जो नालो बि वाज़े थी वञे। हिनखे फ़िलहाल ॿार ताईं एडिटिंग कयूं। दोस्तों असां मिड़ी सिखूं था यार, छा कयूं, तव्हांखे बि सेखारियूं था। चैनल यार सब्सक्राइब ज़रूरु कयो यार, छो था ईअं कयो, हेतिरो टाइम थी वियो आहे यार, व्यूज़ अचनि पिया, कोई बि चैनल खे सब्सक्राइब कोन थो करे यार, छाजे करे यार, छो था ईअं कयो यार। असां पाण सिंधी आहियूं यार, या सिंधी भाउ जो हेल्प कयो त सुठी ॻाल्हि आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे माना गंज लॻो पियो आहे। असां यूट्यूब जी कमाई न मिली त बि ख़ैरु आहे, असांजो गुज़र सफ़र थी थो वञे। बसि हिकु दोस्त जी दिलि खुचाए थी असांजी बि, त असां बि हिकु वॾा यूट्यूबर थी वञूं, असांजा वीडियो परे परे वञनि, छो जो असां सिंधी आहियूं न यार। कुझु असां चैनल यार महिरबानी कयो। ठीकु आहे दोस्तों, मरम अली जिसकाणी। ठीकु आहे, त हिन जो आहे जन जो सुनत तौर। हिनखे सेटिंग कयूं था, पोइ जेका आहे न, जेका हिनखे तौर खे हिकु ॿिया फॉन्ट ॾींदासीं, हिनखे जन जो जे ऐं जिसकाणी जे विच में स्पेस ॾींदासीं त जीअं माना अलॻि थी वञे। हिन जो हाणे फ़ॉन्ट पाण रखंदासीं, फ़ॉन्ट ॾींदासीं पाण हिनखे MB मसरूर। मां तव्हांखे सभु फ़ॉन्ट जेके हुया अॻु में
तव्हां शेयर करे छॾिया आहिनि, उतां डाउनलोड करे वठिजो। सभु जेके फ़ोन आहिनि उहे मां तव्हां ॾे बाक़ाइदे शेयर करे छॾिया आहिनि। बिल्कुलु आसानी सां डाउनलोड कयो, न कोई पासवर्ड आहे असांजे फाइल में, न कोई तकलीफ़ आहे, बसि सिर्फ़ु वीडियो ॾिसण जी यार महिरबानी कजो। पासवर्ड कुझु बि नथा हणो यार, असां हणी सघूं था असां, पर तव्हांजे हिकु आसानी लाइ असां पासवर्ड नथा ॾेई सघूं, छो जो सिंधी ॿाहिरों यार कंहिंजो कमु थी वञे सुठी ॻाल्हि आहे, को डिज़ाइन लथी वञे सुठी ॻाल्हि आहे, असांजे हिन चैनल खे ॾिसी करे को वॾो आर्टिस्ट थी वञे, डिज़ाइन रखी सघे थो। ठीकु आहे दोस्तो, हाणे इहो थी वियो हिते। हाणे हिनखे पाण सॉरी यार मां हे न लिखियो आहे, हे जेको आहे न हे पाण खे हिन ते ॾियणो आहे, हिनखे थोरो मां सेटिंग करे वठूं था, देरि न आहे। हिननि खे लफ़्ज़ जेके सॼनि खे मिलाए करे मां पाण हेठि खणंदासीं, त जीअं हे बि हिकु आसानी सां पंहिंजी जॻह वठी सघे। हिनखे अञा थोरो माना गुंजाइश आहे, वॾो आहे, त हिनखे पाण नंढो करे ज़ूम करे वेझो करे नंढो कंदासीं, त जीअं हिकिड़ो माना ॾिसूं था दोस्तो स्किल ते हिनखे नालो इलाही ॾिघो आहे, ॾालो ॿ थी वियो आहे, हे नालो जेको आहे इहो वधीक अची वियो आहे। इहो अगरि न अची आहे न पोइ त हिकु दिक़त न थी आहे असांखे कंहिं महिल डिज़ाइन करण में, सुठी ॻाल्हि हुई। त ख़ैर बहरहाल ॾियनि था जेके ग्राहक आहिनि उन्हनि जो हिकु कमु करिणो आहे, रोज़ी आहे असांजी बि सुठी ॻाल्हि आहे। हे हिनखे हिते हाणे पाण फिक्स कंदासीं, थोरी साइज़ नंढी कंदासीं, हिनखे अञा थोरो नंढो कंदासीं, त जीअं माना हीअ बिल्कुलु पंहिंजी सेटिंग सां वठी सघे। हाणे थोरो नालो अञा हीअ वॾो आहे, थोरो हिनखे हेठि कट कंदासीं, थोरो हिनखे मथे करे हिनखे थोरो ईअं स्पेस घटि कंदासीं, थोरो हिनखे मथे कंदासीं, जीअं त जेका हेठि लाइन आहे बिल्कुलु हाणे सेम थी वञे, त जीअं लॻे न कंहिं बि माना हिन सां फ्रेम सां कंहिं बॉर्डर सां। दोस्तो हे लिखियल नाला पुराणा, हे हाणे पाण हिनखे कंट्रोल ए कंदासीं त सभु माना अची वेंदा। हाणे पाण नाला मटींदासीं हिननि जा। हाणे लिखंदा पाण जेके आहिनि नई कार्ड जेको पाण ठाहियूं था पिया, उनजे हिसाब सां जेके नाला हूंदा पाण उहे डिज़ाइन कंदासीं। हाणे दोस्तो यार मां कुझु सिंधी जो वीक आहे असांजी टाइपिंग, सॉरी चऊं था हिन ॻाल्हि जी। तव्हां जी इनशाला स्पीड बि वधीक थी सघे थी। इकरार अली जिसकानी, ठीकु दोस्तो। हाणे ॿियो लिखियलु आहे हेठि सिकंदर अली जिसकानी, सिकंदर अली जिसकानी अची वियो। हाणे ॿियो नालो आहे मोमिन अली जिसकानी। अदा मोमिन अली जिसकानी लिखंदासीं, इन खां नालो पोइ आहे अली नवाज़ जिसकानी। अदा ही लिखंदासीं अली नवाज़ जिसकानी, इहो थी वियो। अदा हाणे नालो आहे हेठि करम अली जिसकानी। करम अली जिसकानी पाण लिखियो आहे, लिखिजी वियो। हाणे करम अली हिन लाइन खां हले वियो हेठि, को मसइलो कोन्हे, ख़ैर इहो अची वेंदो। थोरो हिनखे पाण ज़ूम हटाईंदासीं त जीअं पाण खे आसानी थी वञे। हिन मथे करे थोरो हिनखे थोरो ॿाहिरि जी सेटिंग कंदासीं। अदा इहा असां पंहिंजा फाइनल थी विया। हाणे हलंदासीं पाण अॼु जी तरफ़। कंट्रोल ए सां वरी हिन ग्रुप कंदासीं। हाणे कंदासीं हिन नालो जेको आहे सो हाणे वॾेरो वॾे मुमताज़ अली जिसकानी। पाण जिसकानी हाणे हिते कापी था कयूं, ॾुखे थी पाण खे घड़ी घड़ी लिखण सां। हाणे कंट्रोल सी सां कंदासीं कापी जिसकानी खे। ऐं जेको नालो हेठि आहे हाणे उहो पंहिंजो आहे हुसैन बख्श जिसकानी। हिते कंट्रोल वी सां पेस्ट कंदासीं, जिसकानी लिखजी वेंदो। लिखजी वियो, ठीकु आहे दोस्तो। हाणे ॿियो आहे गुलाम अब्बास। गुलाम अब्बास जिसकानी वरी कंदासीं कंट्रोल वी त जिसकानी अची वेंदो, ठीकु आहे। त ॿियो आहे अधे खे चवां डॉक्टर गदा हैदर। डॉक्टर गदा हैदर
हैदर कंट्रोल V कंदासीं त वरी हैदर खे रे अची वियो, वरी कंदा कंट्रोल V त ॾिसकाणी थी वेंदो। ठीकु आहे न। ॿियो आहे अलह रखियो ॾिसकाणी, अलह रखियो ॾिसकाणी। ओ सॉरी यार, सॉरी वेरी सॉरी कंट्रोल V था कयूंसि आसान लफ़्ज़नि में, सिंधी लफ़्ज़नि में। ॿियो आख़िरी में नालो आहे मोहम्मद दीन ॾिसकाणी खे कंट्रोल V ते ॾिसकाणी ऑटोमेटिक अची वियो। ठीकु दोस्तों, हाणे हलंदासीं पाण प्रोग्राम ॾे। कार्ड में प्रोग्राम लिखंदासीं। हूअं शादी दावत लाइ असांखे मिले या न मिले, पाण हाणे हिन महिल जेका शादी प्रोग्राम ठाहियूं पिया उन ॾे हलंदासीं। ठीकु आहे दोस्तों। कुझु माण्हू मज़ाक कंदो वञे त तव्हांजो टाइम पास थी वञे, असां टाइम पास थी वञे। हिते लिखियलु आहे प्रोग्राम साईं 24 जनवरी 2021, माना हिन ते सिधी तारीख़ नालो को बि न आहे। हिनखे पाण हिते डी सां डिलीट कंदासीं त हले वेंदो। हाणे पाण हिनखे कंदासीं हिते 21 लिखियलु आहे पहिरियां, हाणे हिनखे एडिटिंग करे 24 कंदासीं। 24 जनवरी थी वियो साईं, अदा थोरो हिनखे सेटिंग कंदासीं। 24 जनवरी थोरो हिनखे हेठि कंदासीं जीअं मथे लाइन बिल्कुलु साफ़ु नज़र अचे ऐं बिल्कुलु सेटिंग सां अची वञे। ऐं अदा विरोध लिखियलु आहे आचर आहे, चेक कयो। 24 जनवरी ॾिसो आचर जॾहिं थिए थो, बिल्कुलु आचर थी सघे थो। मां चेक न कयो, थी सघे थो। मालिक ने करायो हूंदो त उन्हनि चेक कयो हूंदो, असां कीअं चेक कयूं। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिनखे मथे कंदासीं। हाणे दावत प्रोग्राम आहे गॾिजाणी, 11 बजे माण्हू वेहंदा, गॾु थींदा सभु, ऐं 12 बजे सभिनि खे मानी लाइ सॾु कयो वेंदो। उहो पाण हाणे सेटिंग कंदासीं। थोरो हिनखे फ़िलहालु थोरो साइड था कयूं था। ठीकु आहे दोस्तों, हिन ते लिखियलु आहे दावत टाइम गॾिजाणी, हिन ते न आहे लिखियलु। हिनखे थोरो कॉपी पेस्ट करे कंट्रोल D कंदासीं, डुप्लीकेट ठही वेंदो हिनजो गॾिजाणी। गॾिजाणी लिखियलु आहे साईं 11:30 बजे, 11:30 बजे। सॉरी यार, 11:30 पे कढियो। हिन जो सिधी लफ़्ज़ थी वियो आहे। हिते हाणे हिनखे पाण फ़ॉन्ट सिर्फ़ु चेंज कंदासीं। फ़ॉन्ट हिनखे ॾींदासीं अंग्रेज़ी वारो। हे लिखियलु आहे मथां BDF लिखियलु आहे, ॾिसो था पिया। इहो थी वियो हाणे 11:30 बजे। सुबुह कंदासीं 11:30 बजे, मंझंदि न थींदो आहे। 11:30 बजे सुबुह पाण सुबुह लिखंदासीं। ऐं हाणे हिनखे थोरो सेटिंग वठाईंदासीं। ऐं हाणे दावत कंदासीं, हिनखे ॾींदासीं 2 टुपका। वरी हिन जो फ़ॉन्ट चेंज थी वियो आहे। वरी पाण हिनखे सेटिंग करे सुठे नमूने सां त जीअं वरी हेॾे खां हले वञे थो। सिंधी में इहो मसइलो आहे। कंप्यूटर असुल हक़ीक़त में अंग्रेज़ी जो हूंदो आहे, पाण सिंधी में सिंधी था कयूंसि। सिंधी में न हिते नथो अचे यार। ठीकु आहे, छॾियो बराबरि। हिनखे अंग्रेज़ी कंदासीं, फ़िलहालु ज़बान चेंज कंदासीं त पाण खे काई बि दिक़त पेश न अचे। हाणे हिनखे वरी हले पता पाए सेटिंग जी छा थियो मसइलो। वरी हिनखे छा मसइलो थी वियो, कंट्रोल V कंदासीं। साॻी जाइ ते हाणे जेके अॻु में पहिरियां हुयो बिल्कुलु साॻी शेप में अचे थो। सॉरी यार, साॻी शेप में कंट्रोल Z सां जेको आहे पाण खे एंटू करिणो आहे। जेका शइ माना नथी ग़लति थिए या पोइ थी थो वञे, हेॾे होॾे अखर ख़राब थी था वञनि, उहो पाण खे कंट्रोल V सां सेव में सेटिंग करणी आहे। ठीकु आहे दोस्तों। हे हाणे नथो थिए सेट, हिनखे सेट कयूं था बराबरि। सिंधी था कयूंसि, हिनखे स्पेस था ॾियूं हिते, पोइ इहो असां अलॻि था लिखी ॾियूं। ठीकु आहे दोस्तों। हिनखे पंहिंजो टाइम बचायूं था ऐं थी थो वञे या मथो हणण सां असांजो वीडियो बि इलाही डिघो थी वेंदो। इन लाइ तव्हांखे बि तकलीफ़ अची वेंदो ॾिसण में। अॼुकल्ह जा पैकेज आहिनि बिल्कुलु महांगा आहिनि। इन लाइ कुझु दोस्तनि खे तव्हांजो बचाव करिणो आहे, असांजो बचाव थी वेंदो, ॿिन्ही जो थी वेंदो बचाव। ठीकु आहे दोस्तों। हिनखे पाण 12 बजे लिखंदासीं, 12 बजे। ठीकु आहे दोस्तों, 12 बजे लिखंदासीं। हिन थोरा फ़ॉन्ट आहिनि सेम टू सेम जेके अॻे हुन जा हुया, त ब्लड में कंदासीं त जी इहे बिल्कुलु वाज़े नज़र अची वञे। हाणे हिनखे पाण मथे खणी हलंदासीं, हिते रखंदासीं प्रोग्राम जॻह ते। अञा थोरो स्पेसिन जी जेका आहे उहा बिल्कुलु घटि आहे। थोरा बिल्कुलु हिन जो स्पेस ॾींदासीं त बिल्कुलु सेंटर में अची वेंदो। ऐं 12 बजे बि सेटिंग सां लिखूं था, जीअं को बि माण्हू सभु महिमान ॾिसी
बिल्कुलु बाक़ाइदे वाज़े थी वेंदी। हाणे अचणु हंधि रहियो अचणु हंधि सेटिंग करे था वठूं, इहो को मसइलो कोन्हे, नो प्रॉब्लम आहे, बिल्कुलु सेटिंग थी वेंदो हर शइ। थोरो हिनखे प्रोग्राम जो जेका लाइन आहे उहा थोरो हिनखे मथे कंदासीं हेठि पाण। अचण जो हंधि जेका आहे ॻोठ आहे जेको उन्हनि जो उहो पाण लिखंदासीं, हिते थोरो अञा हिनखे नंढो कंदासीं त जीअं माना बिल्कुलु पंहिंजे हथ में हर शइ कोरड आहे, बिल्कुलु ईज़ी आसान कमु आहे इहो पंहिंजो। न को इन पे जी ज़रूरत आहे, न कंहिं ॿिए सॉफ्टवेयर जी ज़रूरत आहे, कुझु बि न आहे, बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो सिर्फ़ु दिक़त आहे त पाण खे थोरो सेटिंग करण जी माना पहिरीं तकलीफ़ आहे। पोइ कार्ड प्रिंट करण में त देरि न आहे, इनशाला बसि 10-20 कलाक इहो 10-20 मिंटनि में 100 कार्ड 200 कार्ड इनशाला प्रिंट थी वेंदो। असां त बिल्कुलु आराम सां कमु पिया कयूं, अल्हम्दुलिल्लाह, रोज़ी पंहिंजा गिराकी पंहिंजा अल्हम्दुलिल्लाह। हर कार्ड डिज़ाइन करण लाइ असांखे एतिरो टाइम न आहे जो वीडियो ठाहे सघूं, बिल्कुलु उन्हनि जो माना बाक़ाइदे टाइम लॻे थो। ऐं एड्रेस लिखियल आहे भाउ खान मोहम्मद दिसकानी लिखियल आहे, खान मोहम्मद दिसकानी जो जेका आहे ॻोठ आहे उहो हिते आहे। ठीकु आहे दोस्तो, हे बिल्कुलु पाण जेकी सेटिंग कंदासीं जेका उहा थोरो माना हिनखे हिते लिखियल आहे ओताक डॉक्टर गदा हैदर दिसकानी। ठीकु आहे दोस्तो, हाणे ओताक थी वियो आहे। ओताक जेका आहे लिखी रहियो आहे मालिकनि ओताक आहे। आख़िर में कॉन्टेक्ट नंबर जो जेको ऑप्शन आहे उहो पाण हिते इंग्लिश में लिखी करे ॾींदासीं। जेको नंबर लिखियल आहे 0300 2 लिखियल आहे 22 24 554। ऐं वरी ॿियो नंबर आहे हिकिड़ो, उहो आहे 0306 23 16 201। ठीकु आहे, हाणे पंहिंजो कार्ड कंप्लीट थी वियो आहे। ख़ुदा हाफ़िज़, महिरबानी।